अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक इन अदर व्लॉग। तो उम्मीद है ख़ैर ख़ैरत सां हूंदो। तो अॼु जो व्लॉग आहे डेली रूटीन वारो कमु। त पहिरियां त अबु ठाराईंदो आहे ॾाढ़ी ऐं वारनि खे ॾियारींदो आहे मिशन। अॼु वटि पहुचींदा आहियूं, पोइ ईंदा आहियूं कार खे सेट कराईंदा आहियूं। हिते मूंसां गॾु इज़ान बि हूंदो आहे। पोइ इज़ान चवंदो आहे मूंखे टाफ़ी वग़ैरह वठी ॾिए, त हिनखे वठी ईंदो आहियां शॉप ते, टाफ़ी वग़ैरह वठी ईंदो आहियां। पोइ ईंदो आहियां घर, त हीअ फ्रिज वारो पाणी फुल थी वेंदो आहे, त इनखे कढंदो आहियां पाणी। पोइ तयारु सार विझी सिंजी करे रेडी थी वेंदो आहे। बाबा मुंहिंजी ॾिसो गंज ॿरे पई। पोइ साईं शाम थी वेंदी आहे। शाम जो असांजो प्रोग्राम हूंदो आहे एसी वठण जो गंबट ॾांहुं। पोइ भाउ या निकिरी पवंदा आहियूं गंबट ॾांहुं। पोइ अची वेंदा आहियूं राणीपुर, हिते भराईंदा आहियूं CNG कार में। CNG वञी भराए, मौसम माशाल्लाह फर्स्ट क्लास हूंदी आहे। पोइ अची वेंदा आहियूं गंबट, हीअ आहे अदा गंबट शहर। त फैनली गाइज़ लाल शाहबाद शॉप ते पहुची वेंदा आहियूं। वॾी फैक्ट्री या भांडा वग़ैरह हूंदा आहिनि। पहिरियां बि असां AC वरिती, त पहिरियां भाउ विज़िट कराईंदो आहे। हिते एसियूं वग़ैरह पियूं हूंदियूं आहिनि। वरी ईंदा आहियूं ॿिए भांडे में, त हिते एसियूं वग़ैरह पियूं हूंदियूं आहिनि ऐं बाइकूं बीठियूं हूंदियूं आहिनि। पोइ हितां असांजी AC सिलेक्ट कंदा आहियूं कलर वग़ैरह। त पहिरियां चेक कराईंदा आहिनि आउटर, माशाल्लाह सुठी कंडीशन में हूंदो आहे ऐं वग़ैरह सॼो सामान हिन में पहिरियां चेक कराईंदा आहिनि। पोइ चेक कराईंदा आहिनि विनर, इन में सॼो सामान पियल हूंदो आहे। तव्हां कमेंट करे ॿुधायो त हीअ असांखे AC केतिरे में मिली हूंदी। पोइ असां पेमेंट पे कंदा आहियूं, पेमेंट ॾेई ऐं निकिरी पवंदा आहियूं घर जी तरफ़। माशाल्लाह असांखे AC सुठी मिली वेंदी आहे। ऐं असां रस्ते में ॾिसंदा बाबा हीअ सुज़ुकी में वेंदा आहिनि, पुराणियूं यादूं अची वेंदियूं आहिनि। पोइ रस्ते में पीअंदा आहियूं कमंद जो जूस, माशाल्लाह थधो VIP जूस हूंदो आहे। त फैमिली गाइज़ पहुची वेंदा आहियूं घर। हिते कयूं था व्लॉग खे एंड। अगरि हीअ तव्हांखे व्लॉग पसंदि आयो त लाइक ऐं सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। मुंहिंजे चैनल खे फॉलो कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। ख़ुदा हाफ़िज़।